अञा त कुझु न आहे थियो। जेको कुझु थींदो उहो हाणे थींदो। मूसा खान माठ करे न वेंदो, जा मरंदो या मारींदो, पर ज़मीन मां इहो नांग हथ न पटींदो। वॾा बाबा, जेकर पुलिस सां न ॿध हले न त मूसा खान असांखे कुझु नहीं करेंदा। तो सागो डीएसपी को आंख छोड़ो ओधर थी। ओधर ओधर न, हाणे जेको कमु हलंदो रोक ते हलंदो, रोक ते। वॾा बाबा, रोक जा ओधर तुसा ॾे अॻूं का अहमियत कोनी पे रखेंदे न। तुसा रुॻा अपना जिस्म हिले सो न तो मूसा खान जहिड़े माज़ूर पट्टान पुसन पट ओधर ते। मोलू असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं नथा चयूं त हिन धरतीअ जे मथां बि असीं बारूद जी पोइ पखेड़ियूं। पोइ वॾा बाबा, तुसा कुछ भी न करो, रुगा डीएसपी को फोन करो, अपने को सीधा करे सी ओधर ते। हाणे त इहा ई कोशिश करणी पवंदी मोलू। तूं वञी डीएसपी खे फोन लगाए, खुदा करे तो हुनखे मुंहिंजूं प्यार वारियूं ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि। छो त असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं चाहींदासीं त मामिलो खून ख़राबे खां सवाइ हल थी वञे। चंद रुपयनि जी ख़ातिर, सिर्फ चंद रुपयनि जी ख़ातिर खानू मुंहिंजे दोस्त हेबत खे क़त्ल कंदो, इहो कॾहिं मूं सोचियो बि न हो। मूंखे इहा ख़बर ई न हुई त खानूअ जो दिमाग़ एतिरो ख़राब थी वेंदो। हा अचर हा, खानू हाणे हैवान बणिजी चुको आहे। हाणे जेकॾहिं इन रिछ जे नक में बुलो विझी मदारनि वटि न खपायोमांसि त मुंहिंजो नालो बि आचर न आहे। इहो रिश छितो थी चुको आहे, ॾाढो ॾुखियो वठि ॾींदो आचर, ॾाढो ॾुखियो वठि ॾींदो। असगर, आचर त हाथियुनि खे बि गोॾनि भर विहारे छॾियो आहे। पोइ इहो बर्फ़ानी रिछ मूंखां केतिरो लिकंदो। पहिरियां त मां पंहिंजनि मसइलनि में उलझियल हुयुसि, हाणे दुश्मननि खे लेटाइण खां सवाइ ॿियो मूं वटि को बि कमु न आहे। उन करे सभ खां पहिरियां इन कानू कर दिमाग़ जे दिमाग़ खे बाध करणो आहे। खानूअ सां मुहाड़ो अटकाइण खां पहिरियों मुराद जो बिलो करणो पवंदो। किथे ई न थिए जो असांजे सुस्तियुनि जे करे दिलावर खान वारा मुराद खे बि मौत जी निंड सुम्हारे छॾनि। दिलावर खान रिढ जी कल में लिकल वो बखेड़ आहे जेको शींहं खे बि मात ॾेई वेठो आहे। उन वञण ऐं उनखे सम्झाइण अजायो थींदो। कुर्ब जी ज़बान दिलावर खान कॾहिं बि न सम्झंदो। जेसि ताईं हली उनजे सीने ते बंदूक न रखंदासीं, ईअं त मुराद ज़िंदा वापसि अची न सघंदो। दिलावर खान मोहबती माण्हू आहे, हली मिलंदासीं। थी सघे तो असांजी ग़लतियूं माफ़ करे ऐं असांजे हमरा खे आज़ाद करे छॾे। न हाशिमन न, इन दिलावर खान ॾे मां पंहिंजे कम सांगे केतिरा चकर हली वियो हुउसि, पर उन मोहबती माण्हूअ पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर मुंहिंजी हिक बि न ॿुधी। हाणे दिलावर खान सां अहिड़ो त कमु करणो आहे, अहिड़ो त कमु करणो आहे जो जेसि ताईं हली मुंहिंजे दर माफ़ी न घुरंदो तेसि ताईं उनजे पेरनि हेठां ज़मीन तपाए छॾींदुसि। आचर, असां दिलावर खान जे ख़िलाफ़ को बि क़दम खयो त हू पहिरियों कमु कंदा मुराद खे मारण जो। इन जे करे चऊं था आचर, इन जे करे चऊं था त तव्हां हिकिड़ो दफ़ो दिलावर खान ॾे हली वञो। मूंखे उमेद आहे त दिलावर खान तव्हांखे नाउमेद न कंदो। हिकु चकर छा, मां 1000 चकर वञण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं कंहिंजी ज़िंदगी बचे थी त मूंखे वञण में हर्ज कहिड़ो आहे, पर मां ॼाणा थो त हू मुराद खे कॾहिं बि आज़ाद कोन कंदा जेसि ताईं हली दिलावर खान ते हला न कंदासीं।
दिलावर खान मुराद के कॾहिं बि आज़ाद कोन कंदो जेकॾहिं पोइ बि दिलावर खान मुराद खे आज़ाद करण खां जवाब ॾेई छॾियो त पोइ जेको तव्हांजो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे। हा अचर पोइ बि हू असांजे हिकु हमला खे क़ैद में रखंदा। असां दिलावर खान जे ॻोठ जा 10 हमला खणी ईंदासीं। ठीक आ मां तव्हांजी दिलि रखण ख़ातिर वञी दिलावर खान सां मिलां थो ऐं पंहिंजे दोस्त जी जान ख़ातिर उनखे मिंथ मेड़ बि कंदुसि। पर जेकॾहिं पोइ बि दिलावर खान मुराद खे आज़ाद न कयो त दिलावर खान जे ॻोठ में बाहि जो अहिड़ो त सैलाब आणींदुसि जो दिलावर जो सॼो खानदान सड़ी खाक थी वेंदो। तुंहिंजा कदम ऐं चेहरो ॿुधाए थो त ज़रूर का ख़ुशी जी ख़बर आहे अथई। हा रुस्तम खान हा ईअं करे सम्झो तुंहिंजे दुश्मननि जी दांगी अॼु भॼी पई। चइबो त हुन भॻियल दांगीअ सां हुननि जो कारो मुंहुं करणु बाक़ी आहे। अमीन इहो ॿुधाए त दुश्मननि जी दांगीअ मथां लत कंहिं रखी? रहिस दिलावर खान जे भाउ हाकिम खान जब्बार ऐं मजू सां गॾिजी पूरे ॻोठ खे वठी मूसा खान जे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। सियाणो कांव बिटंगो फासंदो आहे पर मूसा खान हाणे अहिड़ो फाथो आहे जंहिंखे चुरण जी मोहलत बि कान मिलंदी। चइनी तरफ़नि खां मूसा खान लाइ कात तिखा थी चुका आहिनि। इहा ख़बर नथी पवे त मूसा खान जे कंध ते पहिरीं काती कंहिंजी पवंदी। अधु मुंहुं त तव्हां मूसा खान खे करे छॾियो आहे, बाक़ी रहियल साह कढण लाइ ॿिया बि घणा पहुची विया आहिनि। कुझु बि हुजे महमूद, भली खणी कुझु बि हुजे, भली मूसा खान मथां केतिरियूं बि कातियूं छो न वसनि, पर मूसा खान जी साह वारी रग रुस्तम खान ई वठींदो। रुस्तम खान ऐ माई दे खबर काॾे वई वञी? बे अचा एॾे त ॿुधायां थी। अड़ी वॾेरे देगियूं चढ़ायूं हिन दावत कई थई ओॾे थी वञा। तूं न हलंदी छा? दावत वॾे रहीस अड़ी अदी इहा तोखे ख़बर कान्हे का? माई सॼो ॻोठ दावत खाई आयो आहे। तो हाणे कारे कुम तो सां इहा ॻाल्हि बि न कई आहे। ठहियो हाणे घणी दाना न थी। न मां कोन थी दाना हिते पई। तूं हिकड़ी सियाणी खोड़ आहे। इच्छो बाकी साई तुंहिंजी खोट हुई सो बि अची कर क्यों? अड़ी खैर कर जन्नत। हेड़ियूं सूखड़ियूं के हूंदियूं थी ॾिसे नथी पई। शहज़ादो आहे शहज़ादो। हल्दे दे चाची अंदर था दे चजी पर ही नी अक सां ॾिसे ई कोन थी। हल मोकार काऊं ये दंद मुंहिंजे अॻियां न कढ त ॿटी न भञी छॾियां। असां वॾा कूनी माण्हू ई कूनी, पर तूं औरत ई जे करे तोसां कोन था पुछूं। भले वॾो आयो आहे खूनी मुंडी ते लत रखी मां न ते खुरड़ियूं बि न हणी सघंदे। छा जो तीको लातो था मुंहिंजे दर ते? छा ॻाल्हि आहे? कुझु कोन्हे तोखे इहा ख़बर ई कान्हे का? तो वारी वञी इहो लाउन लहण जे चक्कर में आ। चए थी मूं वारो मुड़ुस त अॼु मरे जा सुभाणे मरे। सो को न को सहारो त हुजे। सहारो आ मना कम था सो मरी तो का ॻाल्हि न आहे हिन जो सहारो मां थी ॾिस मां। क्या रन तू दाई नहीं अॻियां तुझे मथो फाड़ूं तब नथी मुड़ी अञा तू। अरे हस कदे ॻाल्हाए मां वॾो कूनी माण्हू आहे त जम तक ॾींदो मां। हल न तू त हल विच गिचे न थाए साह न कढाई मड़कोल भनी छॾियई। चाची ज़ोक मूंखे ज़ोक मुंहिंजी केर त मथे ते चढ़ी विया हिन पौधे खे किथे मारे न विझां। अच्छा हाणे हलो
असां इन्हनि धोतियुनि सां कोन पुॼी सघंदासीं। भाई अंधे मुझे तरह से टीको करण न अचिजा। अॻु में मथो मारियो मई, हाणे कंठ भञी विझंदो मई न त हलण खां हवा कोन थिए। हल न तूं बदर हल, चाला थी निकिरियो चई त ॿाहिरि हिन जलावन सां वठी त मथो वञी खामा खाजो। लावा लड़ी न कर देर असां वञण वारा कारा कुमाणे ने के सोगो कर। अड़े अड़े तूं त मांखे ॿुधा हां हिते इहो बात छो थो पटिजी वञे पियो हुनखे ॾिसी। चाची तो के वरी गत वत पियो ॻाल्हाए असांजे हूंदे त ईअं कुतद कुतद कयासीं। हाँ भला हल हल हाणे हल हल चाची तूं हल मां पानी पी अचां थो। अरे काथे काथे पानी पींदे हां मूसा खान ऐं उनजे माण्हुनि अचण में तमामु देर कई आहे जवार। ईंदा रहिसे ईंदा ज़रूर ईंदा, छो त हिन वक़्तु उन्हनि जूं वायूं पताल थी वियूं आहिनि। हिन वक़्तु असां मूसा खान जी साह वारी रग ते लत रखी आहे। हिन वक़्तु मूसा खान मथां सकरात तारी थी वई हूंदी। जेसी ताईं उन जा हथ पेर माटे उनखे होश में आणींदा, उनखां पोइ कमाल खान वारा को कदम खणंदा। हाणे मूसा खान जो होश में अचण ॾाढो मुश्किल थी जवार, मुश्किल थी। मूसा खान के कुत्ते वारो साह आहे, कुत्ते वारो साह। इहो ईअं कोन मरंदो। भल कुत्ते जो साह हुजेसि या सूअर जो, वॾो लालची इंसान आहे। मिल्कियत ख़ातिर फतकी फतकी साह ॾींदो। मां भी इहो ई थो चाहियां त सिर्फ़ हिकु चकर मुंहिंजे साम्हूं अचे त अदा वॾे जी कयल बेइज़ती जो पलांद मां ईअं ॻाए वॼाए वठांसि। पोइ हुनजे नक में मुहार विझी दर दर पिनाए रैत वॾे जी इज़त जो हिसाब वठिजो। इहे त हिसाब बराबरि थींदा जेसी ताईं आवाज़ धमाकनि जा मथे न गूंजबा तेसी ताईं असांखे सुकून न मिलंदो। हे तुंहिंजे ई सुकून जे लाइ त मंडी मचाई आहे। बसि रुगो मूसा खान जे माण्हुनि खे घरनि खां ॿाहिरि अचण ॾे, पोइ तूं पंहिंजे बंदूकनि जा मोहननि मथां ईअं खोले छॾिजां। एसी ताईं गोलियुनि जी गुंजार में रहिजां जेसी ताईं मूसा खान जे सभिनी माण्हुनि जो दम धणी ताला ॾे न वञे। रत जा त प्यासा आहियूं पर उन्हनि बेसब्रीअ जो इंतज़ारु आहे। उन ॾींहं में देर न आहे, रत जा बुक भरे पीजांइ ऐं मूसा खान जे माण्हुनि जा कचो मांस खाइजां ऐं तोखे केर बि रोकण वारो न हूंदो। मूसा खान जी रत सां उन उजाइण जी आस अञा घणनि खे आहे हाकिम खान, अञा घणनि खे। जल्द ॿुधंदे अदा, जल्द ॿुधंदे त मूसा खान जे पूरे जिस्म जी रत नुपोड़े ॿाहिरि कढंदासीं। दिलार खन तव्हां पंहिंजे माण्हुनि खे मोकिलण में ॾाढी देरि करे छॾी आहे। पर हाणे जॾहिं पहुता आहिनि त पेर पोइ ते कोन हटाईंदा। वॾो नुक़सानु थींदो दिलार खान, वॾो नुक़सानु थींदो। पोइ तव्हां छो था परेशान थियो? तव्हांजी त बदिली थियण वारी आहे न, ऐं तव्हांजा ट्रांसफर ऑर्डर बि पहुची विया आहिनि। इहे तव्हांजा ई लफ़्ज़ आहिनि न। पर मूं पंहिंजो ट्रांसफर ऑर्डर कैंसिल कराए छॾियो आहे। हाणे कुझु बि नथो थी सघे निसार खान, मुंहिंजी कमान मां बि तीर निकिरी चुको आहे। दिलावर खान तव्हां मोहबती माण्हू आहियो, सोचो अथव त जेकॾहिं तव्हांजा माण्हू वापसि न आया त केॾो खून ख़राबो थींदो। बेशक निसार खान,
मां मोहब्बती माण्हू आहियां ऐं पंहिंजी मोहब्बत जी रमज़मी रहियसि पर मूंखे मजबूर कयो त मूसा ख़ान सुर केॾारो छेण ते। अञा बि वक़्तु आहे दिलावर खान। न निसार ख़ान न, हाणे वक़्तु हथनि मां निकिरी चुको आहे। हाणे तव्हां कुझु ॾींहं साइड थी वियो त मूसा ख़ान ऐं मां हिक ॿिए खे थोरो छिके ॾिसूं त कंहिंमें केतिरो दम आहे। मां ख़ामोश नथो वेही सघां, मां मजबूर आहियां। हा त पोइ वञ ऐं वञी तूं बि पंहिंजो ज़ोर आज़माए। वॾो नुक़सानु थींदो। जेको बि नुक़सानु थियो उहो तव्हांजे खाते में हूंदो। उन नुक़सान जा तव्हां पाण ज़िम्मेवार हूंदो। जेको थियो ॾिठो वेंदो। फ़िलहाल तव्हांखे इजाज़त आहे। चाचा वरी वञी वासिंगा जे ॿिर में हथ विधा अथऊं। छा था सम्झो त ज़िंदा वापसि मोटी ईंदा? हाणे ज़िंदा अचनि या उन्हनि जा लाश अचनि, मूं मथां हिन जो को बि असर कोन थींदो। वरी बि चाचा पंहिंजी रत आहिनि, ॾुख त ज़रूरु थींदो न। अहिड़ी औलाद खां त माण्हू निपटो चङो। मूं सोचियो हो त ठोकर खाइण खां पोइ सुधरी वेंदा। किथे अम्मा किथे, उन्हनि त सुधरण खां असुल कसम खणी छॾियो आहे। मरंदा मरी वेंदा पर सुधरंदा कोन। नथा सुधरनि, इन्हनि जा नतीजा बि त पाण खे भोगणा पवंदनि। अम्मा जेकॾहिं न उन्हनि खे नतीजनि जी परवाह हुजे हा त अहिड़ा कम ई न कनि हा। चाचा चवंदा आहिनि त इंसान पहिरीं ॿी या टी ठोकर खाइण खां पोइ सुधरी वेंदो आहे। उहे इंसान हूंदा आहिनि पुट, पर मुंहिंजा पुट त गॾनि खां बि बदतर आहिनि। इहे कॾहिं बि कोन सुधरंदा। मूंखे दुख फ़क़त एतिरो आहे जो मूं तुंहिंजी ज़िंदगी सूरनि में विझी छॾी। इन में तव्हांजो कहिड़ो ॾोह चाचा? अम्मा मां त पंहिंजियूं जुतियूं घसाए तुंहिंजे पीउ मां खे राज़ी कयो। चाचा जेको लिखे जो लेख हुयो उन में तव्हांजो को बि ॾोह नाहे। बस पुट, मां त तुंहिंजे लाइ सिर्फ़ दुआ थो करे सघां। सिर्फ़ दुआ। ज़ामत ओ ज़ामत अचा थी अचा। ये कभी तहां जो दुख तो पिया दे तो मां निकरा रिश्त जी ज़मीन जो कब्जो छॾा दूं। कहरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, मुड़सो जंडरीअ ते लथल सो वञी ज़मीन जा कब्जा छॾाईंदे। चाची तोखे ख़बर न आहे मां वॾो खूनी माण्हू आहियां। ख़बर आहे मूंखे सभु ख़बर आहे जेको तूं वॾो खूनी आहीं। जवाननि जा हथ कोन लॻा अथई। अरे पोधा तूं विच ते टपो न। ये अनगधो ॾंदो न लॻी त उबाती हिकु दी ॾींदे वञी अलाह खे प्यारो थी थे। शर्म कर बचाया, शर्म कर। बाबा साईं तो ॻाल्हाईं। पोइ चओ पौधे खे विच में न ॻाल्हाए। असांजी न केर त मथे ते चढ़ी ते पौधे खे मारे ॾींदो मां। असां वॾा खूनी माण्हू। अरे नथो चवां जो मथे चढ़ंदो आहे। अच त कयां त पूरो। अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, ये सुबुह सुबुह सां कुते वारियूं चवड़ा छो था ॾियो हिक ॿिए खे? चाची रोक पंहिंजे पौधे खे अजाए मुंहिंजी हथां मरी पवंदी। अरे तूं मूंखे मारींदे? हा मूंखे मारींदे तूं? हा न तूं छा वधंदो जल पान खे अचे थो अरे बस बताया अरे खून थो करे। खून थो करे तोखे बि सिर खणाइण जो रात आहे। असां खूनी माण्हू असां त तिर करे मां त कोन थो टोपी खांदो न वञा। बचाया अजायो छितो नथी। अॼो को ॾींहुं पोइ छॾियां थो वरी तिर चाची मूंसां कई अथई न
ते पुता पुता करे चईंदासीं अच्छी ॾाढी पुत गत ते वेठो बस हाणे बस मुआ मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे त छोरे जी का रग ठड़ी आलाए छा मगज़ जी का कल ठड़ी अथसि हणी ॾंडो मोए खगे खे करे न पूरो छॾे ओ खेरा अॻे चकर में मां छोकिरीअ जे करे मुड़ी वियोमांसि तो ई हिनखे गाचे ते चढ़ियो आहे जे हणी आई हिकिड़ी पूरो करे छॾींदोमांसि खणी पकायो आहे